ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन खे ॾींदा हलो त बलूचिस्तान जे इलाइक़े केच में सिक्योरिटी फोर्सिस जी चेकपोस्ट ते हमले जे नतीजे में 10 जवान शहीद थी विया आहिनि। जवाबी कार्रवाई दौरान हिकु दहशतगर्द मारिजी वियो आहे, जॾहिं त क्लीयरेंस ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द गिरफ़्तार कया विया आहिनि। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। DGISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त 25 जनवरी जे विच में आधी राति दहशतगर्दनि केच में सिक्योरिटी फोर्सिस जी चेकपोस्ट ते हमले कयो। हमले दौरान पाक फौज जा 10 जवान शहीद थी विया आहिनि। फायरिंग जी ॾेवड़ दौरान हिकु दहशतगर्द मारिजी वियो आहे। ISPR मूजिब इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द गिरफ़्तार किया विया आहिनि, जॾहिं त इलाइक़े में जेको आहे क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे। अहम ख़बर ॾियूं पिया अव्हांखे त बलूचिस्तान जे इलाइक़े केच में सिक्योरिटी फोर्सिस जी चेकपोस्ट ते हमले में 10 जवान शहीद थी विया आहिनि। जवाबी कार्रवाई दौरान हिकु दहशतगर्द मारिजी वियो आहे, जॾहिं त क्लीयरेंस ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द गिरफ़्तार कया विया आहिनि। DGISPR तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो त 25-26 जनवरी जी विच वारी राति दहशतगर्दनि केच में सिक्योरिटी फोर्सिस जी चेक पोस्ट ते हमलो कयो आहे। हमले दौरान पाक फौज जा 10 जवान शहीद थी विया। फायरिंग जी ॾेवड़ दौरान हिकु दहशतगर्द मारिजी वियो आहे। ISPR मूजिब इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन दौरान 3 दहशतगर्द गिरफ़्तार कया विया आहिनि, जॾहिं त इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन जारी आहे।